नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। राजकोट में वधीक हिकु जुवान जी ज़ाहिर में थी हत्या। राजकोट जे 150 फुट रिंग रोड ते हिकु आहिर जुवान खे 6 भरवाड़ जुवाननि ज़ाहिर में चाकूअ जा वार करे हुन जी हत्या कंदे पुलिस जांच में लॻी वई आहे। विसनगर में मौसम में आयल बदलाव ते कुर्मिन में चिंता। गुजरात जे विसनगर में मौसम में आयल अचानक बदलाव जे करे माण्हुनि खे गर्मीअ मां राहत मिली हुई, पर फसल ख़राब थियण जे करे कुर्मिन में चिंता फैलिजी वई हुई। गुजरात में 2 ॾींहनि में बरसात पवण जा अणसार। गुजरात में गर्मीअ सितम गुज़ारियो आहे, तॾहिं चौमासो पिणु जल्दी शुरू थियण सां गॾु 2 ॾींहनि में ई बरसात पवे, ईअं हवामान विभाग पारां चवण में अची रहियो आहे। गांधीनगर में गुजरात कैबिनेट जी मिली मीटिंग। गांधीनगर में अॼु गुजरात सरकार जी कैबिनेट जी मीटिंग मिली हुई, जंहिंमें मुख्यमंत्री विजय रूपाणीअ जे अध्यक्षता में पाणीअ जी समस्या जे हल लाइ चर्चा कई वई हुई। गुजरात में भाजपा जी पार्लियामेंट्री बोर्ड जी मिली मीटिंग। ईंदड़ लोकसभा इलेक्शन जी तैयारियुनि लाइ गुजरात जे कमलम में गुजरात भाजपा जे नेताउनि जी मीटिंग मिली हुई, जंहिंमें प्रभारी अनिल जैन पिणु हाज़िरी ॾिनी हुई। बनासकांठा में ट्रैफिक ब्रिगेड जी दादागिरीअ जो वीडियो थियो वायरल। सिर्फ़ ट्रैफिक खे कंट्रोल करण लाइ भर्ती कयल ट्रैफिक ब्रिगेड जे जुवान बनासकांठा में कयल दादागिरीअ जो वीडियो सोशल मीडिया में वायरल थियो आहे। ठाकुर जुवान नाले सां सिंह लिखाइण ते थियो विवाद। पालनपुर जे हिकु ॻोठ जे ठाकुर जुवान पंहिंजे नाले सां सिंह लिखाईंदे थियल विवाद ते हुन जी मुछ मुंडाइण जो वीडियो पिणु वायरल थियो आहे। महसाणा में छेड़ती मुद्दे शहर में हालात थिया नाजुक।
महसाणा जे कड़ी शहर में औरत जी छेड़ती मुद्दे थियल झगड़े में केतिरनि दुकाननि खे भाए लॻाइण ते शहर में दहशत जो माहौल छाइजी वियो आहे। कोड़ीनार में जूने झगड़े जे करे थियो फायरिंग। गुजरात जे कोड़ीनार में जूने झगड़े जी अदावत में एक जुवान 4 राउंड फायरिंग करण ते शहर में दहशत जो माहौल थियो आहे, जेतोणीकि पुलिस पारां केतिरनि बदमाशनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। डीसा में जाति परीक्षण मुद्दे सोनोग्राफी मशीन थी सील। गुजरात जे डीसा शहर में आयल डॉक्टर तेजल पटेल जे क्लिनिक ते राजस्थान जे हेल्थ विभाग स्टिंग करे जाति परीक्षण मुद्दे सोनोग्राफी मशीन सील करे कार्यवाही कई हुई। डीसा में पाणीअ जी नई लाइन में थियो भ्रष्टाचार। डीसा में नगरपालिका पारां विझण में आयल पाणीअ जी नई लाइन जल्द ही टुटी वञण ते हिन कम में भ्रष्टाचार थियो हुअण जो मञण में अची रहियो आहे। नसवाड़ीअ में कुर्मिन खे फसल लाइ मिलियो मार्गदर्शन। गुजरात जे नसवाड़ीअ में मरकज़ी मंत्री परशोत्तम रूपाला पारां कुर्मिन खे सजीव फसल लाइ मार्गदर्शन ॾियण में आयो हुओ। गॾु एम्बुलेंस जो लोकार्पण पिणु कयो वियो हुओ। अमेरिका में नौकरी ॾियण जे बहाने चीटिंग कंदड़ थियो गिरफ़्तार। अहमदाबाद में एक डॉक्टर खे अमेरिका में नौकरी ॾियण जी लालच ॾेई हुन खां 1 करोड़ जी चीटिंग कंदड़ खे क्राइम ब्रांच पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। અમદાવાદ શહેર ક્રાઇમ બ્રાન્ચ સાયબર સેલ ખાતે થોડા સમય પહેલાં એક ગુનો રજીસ્ટર કરવામાં આવેલો હતો। ડૉક્ટર જયરાજ દેસાઈ નામના એક ડૉક્ટર સાહેબના નોકરીની લાલચ આપી અમેરિકાના ફ્લોરિડા ખાતે જોન્સન એન્ડ જોન્સન કંપનીમાં બહુ મોટી રકમની નોકરી પ્રાપ્ત થશે એવી લાલચ આપી અને એમના પર ફોન કરવામાં આવેલો। jobseekers.in નામની વેબસાઇટનો તેમાં ઉલ્લેખ કરી અને એમને ભોળવી અને એમની પાસેથી અલગ અલગ સમયે આશરે 5.60 લાખ રૂપિયા જેવી રકમની છેતરપિંડી કરવામાં આવેલી। ઈમેલ, ડોમેઇન, ટેલિફોન આ તમામ બાબતોના ટેકનિકલ એનાલિસિસ કરી અને કન્ક્લુઝનના આધારે અમદાવાદ શહેર ક્રાઇમ બ્રાન્ચની ટીમ દિલ્હી મોકલવામાં આવેલી હતી અને દિલ્હીથી શુભમ દિવાકર ઘોષ નામનો જે વ્યક્તિ છે એની પાલમ વિસ્તારમાંથી અટક કરવામાં આવેલી છે। આરોપીએ પોતે જ આ ગુનો આચર્યો હોવાની કબૂલાત કરેલી છે। राजकोट में बालक जो कत्ल कंदड़ थियो अरेस्ट। राजकोट जे शापर वेरावड़ में बालक खे किडनैप करे हुन जी हत्या थियण जी वारदात में पुलिस CCTV चेक करे हत्या कंदड़ हुन जे पासे में रहंदड़ जुवान खे ही गिरफ़्तार कयो आहे।
ગઈ 25/5/2018 રોજ શાપર વેરાવલ ખાતે શાંતિધામ સોસાયટીમાંથી એક 4 વર્ષનું બાળકનું અપહરણ થયું હતું અને 26/5/2018 રોજ સવારે એમની ડેડ બોડી રીબડાથી અરડોઈ જવાના રસ્તે ઉપર મળી આવેલી હતી। આ બાબતે પોલીસે તાત્કાલિક ગુનો નોંધી 363 અને 302 મુજબ FIR નંબર ફર્સ્ટ 42/18 ગુનો નોંધ્યો અને ગુનો નોંધ્યા પછી તાત્કાલિક એમાં સ્થાનિક પોલીસે તપાસ હાથ ધરી। વેકેશન જે કરે કાંકરિયાજી આવક में थियो इजाफो। गुजरात ए बाहिर जे प्रवासिन में प्रसिद्ध अहमदाबाद जे कांकरिया ए ज़ू जी आवक में हाल वेकेशन में थियल भीड़ जे करे आवक में घणो ही इजाफो थियो आहे। राजस्थान सिंधी आइडल जो उदयपुर में थियो ऑडिशन। राजस्थान सिंधी साहित्य अकादमी पारां थी रहियल सिंधी सिंगिंग आइडल जे उदयपुर में थियल ऑडिशन में हर्षा राज नेबधाणीअ पहिरियों नंबर खणी परिवार जो गौरव वधायो हुओ। जो आहिनि मुंहिंजे कलाम पेश थी करियां। आशा काफ़ी नंगड़ा निमाणी दा जीवे तीरे पालना नंगड़ा निमाणी दा जीवे तीरे पालना 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 नंगड़ा निमाणी दा जीवे तीरे पालना नंगड़ा निमाणी दा जीवे तीरे पालना 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 नंगड़ा निमाणी दा जीवे तीरे पालना नंगड़ा निमाणी दा जीवे तीरे पालना मेरी आया बंदी आया बेशक बंदी आया मेरी आया बंदी आया बेशक बंदी आया ढकी मुझ चढ़ोलड़ा रैब न खोलड़ा ढकी मुझ चढ़ोलड़ा रैब न खोलड़ा नंगड़ा निमाणी दा जीवे तीरे पालना नंगड़ा निमाणी दा जीवे तीरे पालना परियां पनारे तुझे लगी आया नारे तुझे। सीहोर में शासक भाजपा मतभेद रखण जो कांग्रेस कयो आक्षेप। सीहोर नगर पालिका जे शासक भाजपा पारां कांग्रेसी नगर सेवकन जे वार्ड सां
मतभेद रखण में अची रहियो हुअण जो कांग्रेस पारां आक्षेप करण में आयो हुओ। मांडवीअ में जुआन ते चाकूअ सां थियो हुमिलो। कच्छ जे मांडवीअ में आयल सब्जी मंडीअ में जूने झगड़े जी अदावत रखी हिक जुआन ते चाकूअ जा वार करे घायल करण ते मार्केट में दहशत मची वई हुई। भुज मांडवी रोड ते एक्सीडेंट में 7 ॼणा थिया घायल। भुज मांडवी रोड ते गोड़पर गोठ वट ॿिनि छकड़नि जे विच में थियल एक्सीडेंट में कुल 7 ॼणा घायल थियण ते भुज जी हॉस्पिटल में दाख़िल कया विया हुआ। बालकन जी मौत ते अदाणी हॉस्पिटल खे मिली क्लीन चिट। भुज जी अदाणी हॉस्पिटल में थियल ॿारनि जी मौत ते जांच करण में आयल आरोग्य जी टीम ॿारनि जे मौत में हॉस्पिटल जी काई बेदरकारी न हुअण जो ज़ाहिर कयो आहे। बचाऊ पासे शराब भरियल कार थी जब्त। कच्छ जे बचाऊ सामखियाड़ी हाईवे तां होटल पासे 63,000 जो शराब भरियल कार सां गॾु कार जे ड्राइवर खे गिरफ़्तार कयो हुओ। अंजार जे बंद मकान मां थी चोरी। कच्छ जे अंजार में आयल बंद मकान में चोरन टेरेस तां घर में घुसी करे घर में रहियल केतिरा चांदीअ जा बासण ऐं रोकड़ जी चोरी कई हुई।
भुज में बालकीअ फांसो खाई कई आत्महत्या। भुज में रहंदड़ 13 सालनि जी नींगरीअ कंहिं कारण सां घर में फांसो खाई आत्महत्या करण ते पिंजारा परिवार में गमगीनी छाइजी वई आहे। भावनगर में जुआ करे रहियल 11 माण्हू थिया गिरफ्तार। भावनगर जे चित्रा विस्तार में एसओजी पुलिस छापेमारी करे जुआ करे रहियल 11 ॼणनि खे 2 लखनि जे माल सां गिरफ्तार कयो हुओ। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ में मिली थोड़ी राहत। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में थी रहियल इजाफ़े में 17 ॾींहनि खां पोइ आख़िर लीटर ते 60 पैसा अघु घटण सां ग्राहकनि खे थोड़ी राहत मिली आहे। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।